को बैठी न होते चाहे आसमान में अखियूं अटकायूं दौड़े रे अदा यो भला जो शुक्र आहे जो बचाव थी वियुसि भला पुलिस में रिपोर्ट दर्ज कराई अथव रिपोर्ट तो राति कराए छॾीसीं अदा अरे ना पुलिस अञा ताईं को बि कदम न आहे खयो छो ओ चाचा इन जे करे अदा जबार थाणे ते वियो आहे ऐं रहीस खां फोन बि कराई अथसि ओ अजू मुंहिंजा बाबा मुड़सी कयो जेसि ताईं हिन मीरारनि खे थाणे ते गिहराए कुटराईंदो न त इहे कोन मुड़ंदो अदा चाचा तुझी दुआ खपे सुथरो हथ असां बि कोन कढंदासीं ओ चाचा पुलिस कहिड़ो बि कदम खणे उहो पुलिस जो कमु आहे बाक़ी असां मीर वारनि खां पंहिंजो पलाद गाए वॼाए वठंदासूं पर हाणे फ़िलहाल मीरार दाव करे विया समझूं पिया चाचा सभु समझूं पिया बाक़ी वक़्तु आयो न त पोइ ॿुधजांइ असांजा बि टाकोड़ा अदा वे त सही काॾे अदा मां हाणे हलाईंदो चाचा वे चांहि पीती वञ भाउ ओ भाउ चाचे अचई थी रुडंदी लमंदी उनखे चाह चारजांइ छो चाचा तव्हां चांहि न पीअंदा हो छा न को अबा ए सुबह सुबह जो चाहे ना है पिया तो अरे रे 2 मिनट में घर में आराम ना आई हां जिस ताईं रुलंदी है न सजे गोठ में त आराम कोन ईंदी खुदा का सड़ाई कंदो तुंहिंजी न पाण ॼण घर में वेठो आ अदा ओ अदा ॻाल्हि त ॿुध सुबह सुबह जो तो निकरे रोल खैरा जे सिर दे खैर हुजे हाणे इहो बीहण वारो कोन्हे को चाहे लोहो कोट अॻियां अॾायोसि न उनखे मथो हणी हणी मथो त पंहिंजो फाड़ींदो पर मोटंदो बीहंदो न अदी खैर में अचण थियो हा अदा आयसि छोकिरे खे ॾिसण अदी अल्लाह खैर कयो अथसि बचा थी वियो आहे बचा वरी धूड़ जो थियो अथसि अदा जंघां भञी टोरड़ करे छॾियऊंसि सॼी उमिरि हलण फिरण खां वियो खैरा जे सिर ॾे खैर हुजे हाणे पियो इहो सॼी उमिरि रिंगंदो चाची खैर गुर ईअं त न चओ मुझे खैर घुरण न घुरण सां को भी फर्क न पवंदो हा जेके न तव्हांजा इहे कम आहिनि त अञा ॾींहं ॾिसणा पवंदव इन हिकिड़े जूं जंघां भॻियूं अथव बाक़ी जेके न तव्हां पेर खया आहिनि त उहे ॾींहं बि परे कोन्हनि जो तव्हां सभिनी जूं जंघां ॿाहां भञी टोरड़ करे हिते मंडो टुंडो करे उछले वेंदव वतंदव हिन अङण ते रेड़ियूं पाईंदा हा अड़े इन करे त चवांव पई त सुधरो तहां बस रेस जे फूशर ते लगी हरू भरू पांजू टंगा बहा न चट करायो खैरा जे सिर दे खैर होजे खैरा एड़े घर में रिश्तो भी कोन कंदी जे घर जे मथां लामारा दींदी वते मुसीबत चाची तू असा का हाल पुछण आई आई या असा जे फटन ते लूण बुरकण आई आई अरे खैरा जे सिर दे खैर होजे मोजे लूण बुरकण में बची वेंदव पर उहा कयो जो का त कुहाड़ा खयूं वतन वता जीर दींदा उन जीरन में लूण मिर्च बुरकींदा उन्हनि खां बचण जी कयो हा मां वञा थी पई खैरा पर खैर ॾिसण में कोन थो अचे क्या कमदार खबर हाल जबार अज रे सचवा त पुलिस ईंदी मीरे घर में गड़ंदी अने तलाशी वठंदी मीर वडो शातिर मानू आहे पुलिस ईंदी त हथ दींदो जबार हिना रेस तमाम वडो पक्को कम कयो आ ए केस 32 ने मथा लिखराए छड्या त चोरी केस में मथा लिखरायो त आ इहो भी लिखरायो तस त चोरी जका है सा मीरे घर में कला आ सूबेदार जज का तलाशी जी इजाजत भी वरती आ हां वो पुलिस के अचण दे पो जबार तू वेही दिस तमाशो जेकर इया गाल आहे कमदार त पोइ पुलिस सा गड मां मीर जे घर में घरंदस सामान जो जरो खोलींदस चोरी जो सामान हुजे या न हुजे बाकी मीर जी ज़ाल जा कपड़ा उन जे आगो ते न खंडेरिया त मुंहिंजो नालो पे चपार न आहे
जबार ये कजा असल ये मुर्सी है कजा न हले त मीर जी इज्जत खाक में मिलाए छजा हले त पुलिस बि ॾिसे मीर जे रनुनि जा कपड़ा तू छा तो समझे कमदार त मुखे मीर ते घट तो सुंदी सिर्फ पुलिस के पहुंचण दे मीर जे घर में भी मदारन वारो खेल न शुरू किया त मुझो नालो मटाए कुत्ते ते रख जा वो ई जबार ये ही त मुर्सी खपे तुंजी मुखे एड़ी मुर्सी ॾेखार जा पुलिस जी अड़ वठी जबार मीर खे एड़ो त पुछड़ो कजा एड़ो त पुछड़ो कजा ये ॻोठ जा वॾा त वॾा पर नंढड़ा ॿारड़ा बि ॾिसी मीर ते खिलनि ये ही थींदो कमदार ये ही थींदो जीअं तू चई थो ॻोठ जा पक्का पोड़ा और तू छा पर ॿार बि मीर मथां खिलाईंदुसि जबार जन एड़ी मुर्सी कई त तोसां मुंहिंजो वाइदो आहे कमदार जो त पंहिंजे हथनि सां तोखे बोसकीअ जी पग आऊं बदिराईंदी जबार अॼु अहिड़ो त कमु कजांइ अहिड़ो त कमु कजांइ जे मीर जिथां गुज़रे न त ॻोठ जा नंढड़ा नंढड़ा ॿार बि ॾिसी वॾा वॾा टहिक ॾीनि कानून विभाग के चंदोस इनके बाहर कढी साफ करे पो रखी पर वो बाबा वॾो निभाग हुआ सॼी कटे छॾी अथई ये खबर ये बिगेर लेसन वारी छोकरी वेठो ही अदा जे चोरी जी आहे त छा थी पियो पुलिस के वक्त भी छापो हणी सके थी तो मथा केस न हुजे मन इन केस में अंदर हलियो वञी पुलिस थी आहे छिती जो छापो हणंदी छिती पुलिस न छितो जबा लगो तो वते वो इन्हीं करे जो काला को मां हिते घर में आया तॾहिं पुलिस न आई आहे ऐं जब्बार इहो थो चाहे मां कंहिं वक़्तु कंहिं ॿिए ॻोठ हलियो वञा ऐं पोइ छापो हणायां इहा चाल त मूं जबार जी समझी न अदा तुंहिंजो दिमाग़ अञा ॿाराणो आहे अलाए कॾहिं सम्झंदे हाणे हीअं करे उथ हिनखे वञी लिकाए पाण वारी लेसन वारी बंदूक अथई न उहा खणी वेही रह अदा उनजो हिकु घोड़ो कमु नथो करे मकू ख़तमु अथसि केॾी महिल फायर करे थी त केॾी महिल फायर ई नथी करे जंग जे मैदान ते तोखे बि नाहे वञणो हिते ई वेठो आहीं हिकु फायर करे थी ॿियो नथी करे ॾिसे छा थो रुमाल रख बच्चा जी इन्हें जो तो को बिलो कर वारो कर कयास थी बिलो देर न करे ताते पुलिस ना अची वञे छा थी
एहसान जी मीर खान होटल के बणबांग करे वेठो ही को राकास घुमी वियो आहे छा? ये समझ मीर खान मुझे होटल ते न पर सजे गोठ में राकास घुमी वियो आहे। सॼे ॻोठ ते राकास भला ॿुध मीर खान असां खां वधीक को राकास आहे हा? खुश कर जुमा ये न थे त खमीस का पेरी जुम्मो मोकलाए वने। अरे बेली इन के जह मीर खान मामड़ी मजाक पे कई वरी करी थो ॿियो नमूनो हा? वीर सां मजाक करण खां पहिरीं चङा भला 1000 दफ़ा सोचींदा आहिनि। तोड़े इहा जुरत कीअं कई? मूंखे माफ़ कजाए अहिड़ी का बि ॻाल्हि करे अबो कजाए मुंहिंजो वॾो तुंहिंजा मुंहिंजी नंढी नंढी माउ थी मुंहिंजो वॾो वॾो पीउ थी उन ते एहसान कर मूंखे माफ़ कर मूंसां नमूनो न कर। जुमा मूं ईअं मजाक पे कई जुमा। मजाक असांजो साह वञी खुड़ियुनि में फाथो आहे इन करे मजाक लॻी आहे नमूनो। मीर खान ॾियो ख़बर कीअं पई गुज़रे? बसड़े प्यारा वक़्त खे पिया गुज़ारियो। मीर खान इहो ॿुधाए त जब्बार वारनि खे एॾी हिमत कीअं अची वई आहे? एहसान रेस मिठल जी टेक अथनि उन जे कुल्हे ते कुॾनि पिया कुॾनि। मीर खान तव्हां त रेस मिठल खान जो कुल्हो ई झुकाए छॾियो आहे कंहिं नमूने सां। जुमा असां त घणी टारण जी था कयूं अची गिचीअ में था पवनि गिचीअ में ईअं छिके धार था कयूं वरी अची गाटे में था लॻनि छा कयूं? हिकु ॾींहुं वॾो गोड़ थींदी वॾो नमूनो थींदी। हा हा ॻोठ जी ॻाल्हि आहे असां त घणो ई चाहियूं था त जबारा वारा असां ई रेस मिठल जे विच में न अचनि पर छा कजे उन्हनि खे कमदार जूं टीकरू जो आहिनि उन ते फूसड़ी ते नचनि था। मीर खान कमदार सां एॾी थी थिए पोइ बि नथो मुड़े। अड़े हेॾे एहसान खान हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त हिननि कमदारनि जा कम अहिड़ा हूंदा अथई क़ौम सां रुगो ज़ुल्म हिन कंदा आहिनि रुगो नमूनो आहे। जे हिननि कमनि खां कमदार न मुड़ियो न त हिकु ॾींहुं अहिड़ो अछर कंदोसांसि जो मुसले ते वेही अलाह अलाह करे सॼी ज़िंदगी न गुज़ारी त मुंहिंजो नालो बि मीर खान न आहे। मीर खान चांहि पीअंदव? हा चांहि पीअंदुसि जल्दी तयारु करे वठो। चाहे जल्दी तयारु करे वठी काॾे तकिड़ो वञणो थी छा? सभु तो वांगुरु वांदा आहिनि छा? हाणे इहो यादगिरो ई कोन थो पए पियो अलाए कहिड़े कम सां पई वञा बसि ॻाल्हि ई विसरी वई। इहो अमड़ सोनी ॾस त सही त मां कहिड़े कम सां पई वञा? अम्मा कम सां तूं थी वञे वरी पुछे मूंखां थी। बसड़ी अमड़ अलाए कहिड़ो कम सां सोचुम त वञा वरी सोचां ई ॿियूं अचे वयूं दिमाग़ मां ॻाल्हि ई निकिरी वई। दिमाग़ मां ॻाल्हि ऐं तूं ॻाल्हाई घटि त तुंहिंजो दिमाग़ बि कम करे न। लुड़ हणी हणी तारो ई सुकाए छॾियो अथई। मुई बाक़ी तुंहिंजी खोट हुई चङो थियो जो अचे वञा। साह न वञई वञा थी वञा छिती न थी अजायो जे वञे थी त पोइ आईं छो बोड़ चढ़े पियो आहे उन में मिर्चूं खुटी वयूं सोचुम तोखां वञी वठी अचां पर तुंहिंजो बूथ ॾिसी हाणे सम्झी वई आहियां त हितां कमु कोन थींदो वञी ॿियो को दर थी ॾिसां। ओ ॿुध माई ॿुध हेॾिया छा आहे? अड़ी खैरा एतिरी वयल बि कोन्हे जो दर आहे सवालीअ खे खाली मोटाए ॿुधाए छा घुर्जई? चयमि न त मिर्चनि जी चपटी हुजे त मूंखे ॾे। अड़ी खोड़ मिर्च खोड़ खैरा जे सिर ॾे खैर हुजे तूं हिकु चपटी मिर्चनि जी थी चए मां ॿ चपटियूं मिर्चनि जूं ॾेई छॾियां। मुई जॾहिं बि ॻाल्हाई न हमेशा उबतो ॻाल्हाई ऐं कॾहिं सवलो ॻाल्हायो अथई ख़ुदा जी का मार पवई ऐं त वञा थी। अड़ी काॾे माई काॾे हे मिर्चनि जी चपटी त खयूं वञो हाणे चपटियूं वेही पंहिंजो पाण खे ॾे मां वञा थी। माई ॻाल्हि त ॾिस खैरा जे सिर जो खैर हुजे बीहे त हा न त मिर्च ॾियाए हा। अम्मा तू मासी जन्नत सां एॾो छो हणंदी आ? अमर मुंहिंजो मासे जन्नत सां 32 दिलियूं आहिनि 32 तॾहिं लुड़ो हणंदी आहियां। मीर खान वो जेका पुलिस थई न उन जी जेका मोबाइल न साजे गोठ में भी वञई। एहसान अच्छा पैसा वठो जल्दी कर हलिया डोकड़ वठ कल बकाया तो वठो न जुमे खे ॾेई छॾ जुमे खे
हेॾा झेड़ा हेॾा नौकर बकाया ॾे वारो कर अॼु जुमे जे लाइ मज़ो थी वियो हाणे असांजी होटल ते कंदासीं ॿियो को नमूनो का मिठाई खाईंदासीं के बिस्कुट खाईंदासीं के पकोड़ा खाईंदासीं ॾहड़ी वीड़ी चालीड़ी पंजाहड़ी मुझे रण लजा वसंदा वरी थींदो नमूनो पुलिस या झेड़ा बि थींदा नंढा बि खजंदा ये अङण मुझे रण लजा वसंदा वॾा धमाका थींदा है रे जुमा है ॾाढी अचण में देर कयो सूबेदार साहब मां त काल्ह खां वठी तव्हांजो हिते बीठे पे इंतजार करे करे सुकी वियो आहियां मीर इंतजार त असांखे बि हुयो तव्हां सां मिलण जो पोइ हलूं हलण खां पहिरियों तव्हांजे घर जी तलाशी वठणी पवंदी कहिड़े ॾोह में मुंहिंजे घर जी तलाशी वठंदव ॾोह घणा आहिनि पर हीअ आहे फ़िलहाल तव्हांजे घर जी तलाशी जो वारंट कदम घर जी चावट टपियो ही न सिर सलामत न हूंदी होश कर मीर खान होश कर दाऊद खान जहिन माण्हूअ हिकु कदम पे मुझे घर में अंदर रखियो न तन जो सिर सलामत न हूंदी मीर खान ते जज्बाती न थियो दाऊद खान तव्हां वटि घर जी तलाशी लाइ वारंट आहे न सिर्फ तव्हां तलाशी वठी सघो था ई न हिन माण्हू मुंहिंजे घर में कदम बि रखियो न त हिन जो लाश माइट बि न सुञाणे सघंदा जब्बार खान तूं हिते भी मुतमिन रहो असां पंहिंजे फर्ज़ में कोताही न कंदासीं दाऊद साहब अजायो वक्त पिया बर्बाद कयो वक्त पिया बर्बाद कयो मीर मूंखे सभु ख़बर आहे त मूंखे तुंहिंजे घर मां का बि शइ न मिलंदी पर जेतिरो मां तुंहिंजे घर में वधीक तलाशी जे बहाने में वेंदुमि ओतिरो मूंखे वधीक न मिलंदो बोल अंदर हल समझा पियो सब समझा पियो जरियो नाया इहो हिसाब किताब मुझे दुश्मनन के ॾियणो पवंदो सर हिते का बि शइ न आहे सर सम्झा मूं ग़लति इत्तला मिलियो आहे हलो मीर खान ॾिसूं था त हिन चक्कर तव्हां मुंहिंजा घणा ॾींहं महिमान था रहो दाऊद साहब तुंहिंजी दिलि जेतिरो वक़्तु चवंदी ओतिरो वक़्त जो महिमान थी रहंदुसि हिन भेरे न ॿिए भेरे हिन भेरे मूंखे ॿियनि जूं महिमानियूं चलणियूं तूं सिर्फ़ कारवाई करे सघीं थो पर मूंखे एतिरो यकीन आहे तूं मूंखे घणो वक़्तु रहाए न सघंदे इहो त वक़्तु ॿुधाईंदो फ़िलहाल तव्हां हलण जी कयो हलूं था हलो साहब सुठे नमूने सां मेहमानी कराइजांसि जब्बार खान अहिड़ी मेहमानी खाराईंदासीं जो सालनि ताईं यादि रखंदो